नाज़रीन, भिरा रोड गवर्नमेंट प्राइमरी स्कूल राशिद कॉलोनी में बिल्डिंग ऐं चौदीवारी न हुअण सबब ॿार खुलियल आसमान हेठ तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। नंढा ॿार सुबुह जो थधि में ॿाहिरि वेहण सबब सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था, जॾहिं त स्कूल में वॉशरूम ऐं पाणी जो पिणु इंतज़ाम नाहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलुनि लाइ पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हींअर भिरा रोड जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल राशिद कॉलोनी में मौजूद आहियूं, जिते स्कूल जी बिल्डिंग न हुअण सबबि ॿार सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं ॾुखियाईनि सां तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। अचो त उन सिलसिले में उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन उन हवाले सां छा चवणु आहे। सुबुह जो असां बाथरूम न आहे, असां नियाणियूं असांखे पेशाब करण जी तकलीफ़ थी थिए, कॉलोनी खे चऊं त असांखे बाथरूम ठाहे बिल्डिंग ठाहे। बिल्डिंग कोन्हे, हेठि वेठा सुबुह जो सियारो आहे, असांजे सीधा मथां पोइ वञे शूरूम वग़ैरह कुझु बि कोन्हे। ईअं अपाइंटमेंट आहे ऐं तालीम हासिलु करणु ऐं तालीम ॾियण जे लाइ सिर्फ़ु निसाब ज़रूरी न हूंदो आहे, बल्कि उन सां गॾु माहौल बि तमामु घणो ज़रूरी आहे। हिते तव्हां ॾिसो था त असांजे स्कूल में बिल्डिंग न आहे, वॉशरूम न आहे। नंढियूं नियाणियूं आहिनि के ॿिए जे घर वञनि थियूं, उते वञी थियूं पेशाब करणु, तंहिं महिल उहे दड़को बि ॾेई विझनि था, जंहिंजे करे असां ॿ भितूं खणी वॉशरूम हिकिड़ो ठाहियो आहे, जंहिंमें सिर्फ़ु नंढे पेशाब जी जेको आहे सहूलियत आहे। उन खां अलावा ॾिसो था हींअर सीउ पिया पवनि, सीउ में छित वग़ैरह न आहे, चौदीवारी वग़ैरह न आहे। सुबुह साण ॿार अचनि था त नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि पटीअ जा, जेके तमामु घणो सीउ में माना इफेक्टेड थियनि था। हाणे उन सां छा थींदो, जो असांजा जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि ते माण्हुनि जो रुझान इन जे करे ख़तमु थी वियो आहे, छो जो बिल्डिंग्स वग़ैरह न आहिनि। हाणे जेतिरो जेको टीचिंग स्टाफ आहे उहो पूरो थी वियो आहे। हाणे गवर्नमेंट खे इहा असांजी अपील हूंदी त उहे महिरबानी करे असांखे बिल्डिंग प्रोवाइड कनि, ऐं जेके बि बस वारा आहिनि उन्हनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त उन्हनि खां जेको थी सघे। हाणे ॿारनि वटि डेस्कूं बि कंप्लीट न आहिनि, जंहिंजे करे घणा ॿार सिर रखे हेठि वेहंदा आहिनि। इन जे करे जेके बस वारा आहिनि ऐं गवर्नमेंट खे इहा ई अपील थी कजे त जेके जेके शयूं खुटल आहिनि, ख़ासि करे बिल्डिंग ऐं वॉशरूम, उनखे महिरबानी करे पूरो कयो। बिल्डिंग न आहे, सुबुह तकलीफ़ थिए, ॿार नंढड़ा वेहनि था सही, हेठि वेंदा कपिड़ा किना थी वञनि सही। वॉशरूम सरकार खे अर्ज़ु कयूं था असांखे बिल्डिंग ठाहे, वॉशरूम ठाहे ॾे। साईं बिल्डिंग कोन्हे ऐं बाक़ी वॉशरूम जी जॻह कोन्हे, बाक़ी सुबुह जो सी थो थिए, बाक़ी न बाक़ी हो नलको बि कोन्हे। वेरी गुड। पोइ पाणी वाणी किथां पीअंदा हो? साईं हेॾा प्राइमरी स्कूल राशिद कॉलोनी में मौजूद उस्तादनि ऐं शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो ई चवणु आहे त बिल्डिंग न हुअण सबबि सुबुह जो सख़्तु सीअ में वणनि हेठां तालीम पिराए रहिया आहियूं, जंहिं सबबि असांखे सख़्तु थधि थिए थी ऐं उन सां गॾोगॾु वॉशरूम न आहिनि, जंहिंसां जेका असां हथरादू जेका वॉशरूम हिननि सिंध हुकूमत वज़ीर तालीम खां अपील कई आहे त हिन स्कूल खे बिल्डिंग ऐं चौदीवारी ॾियारी वञे, वॉशरूम समेत ॿियूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं असां सुठे नमूने सां तालीम पिराए सघूं। कैमरामैन कामरान कीरियो सां गॾु शरफुद्दीन कीरियो, SS न्यूज़ भिरा रोड।